करमपुर सरकारी यूटिलिटी स्टोर शहर ऐं इलाइक़े जी ग़रीब ऐं मुस्तहिक आवाम लाइ बेला बणियल आहे। मुल्क में महांगाई जी मद्देनज़र हुकूमत पारां ग़रीब ऐं बेपोच मिसकीन आवाम खे रिलीफ ॾियण लाइ करमपुर यूटिलिटी स्टोर ते ईंदड़ गिहु अटो खंडु ऐं ॿियो सस्तो सामान करमपुर यूटिलिटी इंचार्ज आंदल चोलियाणी आम मुस्तहिक माण्हुनि खे ॾियण बजाए शहर ऐं इलाइक़े जे वापारियुनि खे रिश्वत एवज़ विकिणणु लॻो। यूटिलिटी तरफ़ सामान की ख़रीदारी लाइ ईंदड़ आवाम यूटिलिटी इंचार्ज आंदल चोलियाणी जा दड़का दाबा ऐं धिका खाई वापस थींदी रही आहे। शहर ऐं इलाइक़े जे मुस्तहिक माण्हुनि हनीफ़ अली, मीर अली, जावेद खान सोणो, बेबू रामण ऐं ॿियनि जेटीन वेब न्यूज़ खे दाईंदे चयो त असां ग़रीबनि लाइ यूटिलिटी ते ईंदड़ सस्ते सामान खे यूटिलिटी इंचार्ज आंदल चोलियाणी रिश्वत एवज़ वापारियुनि खे विकिणे थो ऐं असांखे दड़का धिका ऐं दाबा ॾेई मोटाए छॾे थो, जेका हिकु वॾी नाइंसाफ़ी आहे। हुननि आख़िर में पाकिस्तान यूटिलिटी कॉर्पोरेशन जे आला ऑफिसरनि शिकारपुर रीजनल ऑफिसर नजीबुल्ला कुंबर, DC कश्मीर कंदकोट मुनवर अली मिठाणी ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई त करमपुर यूटिलिटी इंचार्ज आंदल चोलियाणी जे ॾाढाइनि जो नोटिस वठी संदन ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो जेटीन वेब न्यूज़ करमपुर।